खैरपुर अवामी शिकायतुनि ते खैरपुर मेडिकल टीचिंग अस्पताल जे चेयरमैन प्रोफेसर डॉक्टर रुखसार अली शाहानी सिविल अस्पताल जे इमरजेंसी वार्ड ICU वार्ड जो दौरो कयो। इमरजेंसी वार्ड ICU वार्ड में ड्यूटी कंदड़ डॉक्टर ऐं अमले खां ॼाण वरिती। ICU वार्ड में ऑक्सीजन न मिलण करे मरीज़ परेशान थियनि था ऐं फ्लो मीटर ख़राब आहे। इमरजेंसी वार्ड में इलाज लाइ ईंदड़ मरीज़नि खे मिलंदड़ सहूलियतुनि मुतलिक़ ॼाण पिणु वरिती। इन मौक़े ते मेडिकल टीचिंग अस्पताल जे चेयरमैन प्रोफेसर डॉक्टर रुखसार अली शाहानी ॿुधायो त इमरजेंसी वार्ड में ऑक्सीजन फ्लो मीटर ख़राब आहे ऐं AC इमरजेंसी वार्ड भी ख़राब आहिनि। राति टाइम मरीज़नि खे प्राइवेट स्टोर जी दवा लिखी ॾिनी वञे थी ऐं हिकु डॉक्टर इमरजेंसी वार्ड में ड्यूटी पियो करे। हुन MS सिविल अस्पताल के फौरी तौर ते इमरजेंसी वार्ड समेत सभिनी वार्डन में मशीनरी दुरुस्त कराए ऐं अस्पताल अंदर मरीज़नि खे सहूलियतूं ॾियण जो हुकुम ॾिनो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।